लिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु वनस्तईनुहु वनस्तगफिरुहु वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु वहदा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सरदार दो आलम मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दिल जी मोहब्बत सा सभई दोस्त दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकत अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा अजीज दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, मुअज़्ज़िज़ जमायतियो ऐं परे परे खां आयल, अल्लाह तबारक व ताला खां दुआ है त रब साईं तव्हां असांजे अचण वेहण ॿुधण ॿुधाइण खे ख़ुदा पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल व मक़बूल फरमाए। स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ीन, अल्लाह साईं खां दुआ है त रब साईं तव्हां असांजा अॻियां गुनाह सभु माफ़ करे। मुझो बिरादर हज़रत मौलाना रियाज़ अहमद चन्नो साहब, अल्लाह से उनकी उम्र में, अमल में, सेहत में, औलाद में बरकत अता फरमाए। जंहिं मदरसे की खिदमत कंदे ऐं तालिबन खे बचड़न खे कुरान जी दौलत सां नवाज़ियो थे, उन जे ज़र्रे ज़र्रे जे अमल में मौलाना रियाज़ अहमद जो हिस्सो भी पियो हलंदो। या नेकी अहिड़ी आहे। छो जो दुनिया में तव्हां असांखे इज्जत मिली आहे अल्लाह जे कुरान जे करे। मानू सवाल कंदा आहिनि तो साईं हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मथे या कुरान जो शान मथे? पर जे कदे तव्हां खे उलझन अचे त पोइ तव्हां आलमन को पुछा कयो त सोने मुहम्मद रसूलुल्लाह खां मथे शान कुरान जो आहे। छो जो कुरान न अचे हा तो सोने मुहम्मद के रिसालत की खबर न पवे हा। जे कुरान न अचे हा तो सोने मुहम्मद के नबूवत की खबर न पवे हा। कुरान न अचे हा तो सोने मुहम्मद जो शान जाहिर न थे हा। मालूम थियो तो सोने मुहम्मद रसूलुल्लाह जे शान के जाहिर करण वारो आहे त रब जो कुरान। ऐं उहो तव्हां खे काथे तो मिले? ओताकन मूं त निकिरी वियो, थाणन मां भी निकिरी वियो, कोर्टन मां भी कुरान निकिरी वियो, कचहरन मां भी निकिरी वियो, फैसलन मां भी निकिरी वियो। हाणे कुरान तव्हां खे मिलंदो मदरसन ऐं मस्जिदन में। पर माण्हुनि खे इहो भी कान आहे त इते भी कुरान न हुजे। पर यकीन रखो जेस ताईं हिन कुरान जा अखर मौजूद आहिनि, इंशाअल्लाह ये मदरसा भी कायम रहंदा त मस्जिदियूं भी कायम रहंदियूं। कहिड़ी भी कुंड में वञी पुॼे। अल्लाह ताला तो फरमाए, मता दुनिया वारा चवन तो सही दुखियो आ, समझ में कोन आयो, अरबीअ में आ, असा के समझ में न थो अचे। फरमाए वाला कद यस्सरनल कुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर। फरमाए असा त कुरान के नसीहत जे लाए आसान बनायो, पो आहे को जेको नसीहत वठे। सॾे थो कुरान, सॾे थो, आहे को जेको नसीहत। तव्हां असांजे अखियुनि जे साम्हूं आहे शाह अब्दुल लतीफ भिडाई रहमतुल्लाह अलैह जे शेरनि जा किताब तव्हां खे मिलंदा, रिसाला मिलंदा, पर को हाफिज न मिलंदो। अल्लाह तबारक व तआला कुरान के एडो त आसान कयो आ जो 14-15 सालन जा छोकरा
अलहम्द को वठी वनास ताईं ॿुधंदे त क़ुरान पढ़ंदा वेंदा। एॾो आसान, एॾी इज्जत वारो आहे। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए अल्लाह यरफउ बिहाज़ा अक़वामन व यज़उ बिहाज़ा अक़वाम। हे कुरान अहिड़ी शइ आहे जो हिन कुरान जे करे कई क़ौमूं इज़त लहल त कई क़ौमूं ज़लील थी वञनि। साईं भला इज़त केरु लहे? इज़त उहो लहे जिन कुरान जे हलाल खे हलाल सम्झो, कुरान जे हराम खे हराम सम्झूं। पोइ क़ौम जो कहिड़ो बि आहे, ज़ात जो कहिड़ो बि आहे, कबीले जो कहिड़ो बि आहे, रब वटि इज़त वारो आहे। छो जो कुरान असांखे हसब नसब कटे छॾिया है। हसब नसब ते न अथव, खानदान कबीले ते नाहे। जे खानदान कबीले ते हुजे हा त सोणे मोहम्मद रसूलुल्लाह जे खानदान जे लाइ रब हीअं न चवे हा, फरमाए तब्बत यदा अबी लहब। आहे त सोणे मोहम्मद जो चाचो आहे, पर काॾे थो वञे होॾे वरी नज़र कंदे हज़रत बिलाल जहिड़ो जवान रंग जो त कोझो ज़ात जो हबशी आहे। सोणे मोहम्मद रसूलुल्लाह खां पुछा तो करे, ओ सोना कुर्बान वञा, ख़बर त ॾियो भला जन्नत में अॻ में केरु हूंदो? पाण फरमायो बिलाल जे पुछा कई थी त मां मोहम्मद तो बुधाया पहिरियों जन्नत में दाखिल तू थींदे कढ मां मोहम्मद हूंदो मां। हजरत बिलाल जे अखिल में गोढ़ा किरी पिया, रोई दे चवे तो सोना कुर्बान वञा, मां जहिड़ो अदना अग में जन्नत में कीअं हूंदो? पाण फरमायो बिलाल ॻाल्हि ॿुध, मां मोहम्मद जॾहिं जन्नत में दाखिल थींदुमि, मां मोहम्मद ॾाचीअ ते सवार हूंदुमि। उन ॾाचीअ जी मुहार तो बिलाल खे हूंदी। मालूम थियो त अग में दाखिल तू थींदे कढ मां मोहम्मद हूंदो मां। अल्लाह कुरान जी दामन वठण वारे जी एडी इज्जत कई आहे, एडो मकाम कयो। छो जो अल्लाह ताला तव्हां असांखे इंसान बणायो सोने मोहम्मद रसूलुल्लाह जे करे, इंसान बणाए कुरान जे करे। तो जो कुरान आयो इंसानन दे, जानवरन दे ना आयो। अब जानवरन के हराम हिलाल जी खबर पवंदी आहे छा? तव्हां कुरान ॿुधायो जानवरन के त हीअ शइ हराम थी न खाए जाए मुड़ंदो। हा, पर रब छा चयो? साईं भला इंसान कीअं बणिजे जे कुरान न थियसि त उहो छा आहे? फरमाए उलाइका कल अनआम। रब तो फरमाए जानवर न थी जो, जानवर न थियो, जानवर न थियो। इते जानवर ता अल्लाह सां ॻाल्हाइनि। ओ असांजा अल्लाह, ओ असांजा मालिक, ओ असांजा ख़ालिक असांखे छो जो इन्हनि नाफ़रमाननि सां मिलाए? असां त कॾहिं तुंहिंजी नाफ़रमानी न कई आहे। छो जो बदबख्त आहे त इंसान आहे, सुञाणप कोन्हे त इंसान खे कोन्हे का। पोइ थो क़ुरान चवे बल हुम अज़ल्लु सबीला। इहे पोइ जानवरनि खां
परे आहिनि। जानवर भी भला छो जो जानवर भी रब जो ज़िक्र कंदा आहिनि। इन्हनि जानवरनि में कुत्ता भी आया त बिल्ला भी आया, भोला भी आया त बांदर भी आया। मालूम थियो त जंहिं इंसान वटि क़ुरान कोन्हे उहो जानवरनि खां भी परे आहे। ॻाल्हि सची कभी कुझु इहे न। मां बाबा साईं हबीबुल्लाह रहमतुल्लाह अलैह जी तकरीर ॿुधमि इन आयत ते। बाबा साईं फरमायो बाबा मता हबीब ते नाराज़ थियो, जे नाराज़ थियो त क़ुरान ते थीजो, छो जो क़ुरान थो चवे, क़ुरान थो चवे त उहे जानवरनि खां पर। साईं भला असां जो आयासीं अल्लाह अल्लाह पंहिंजे नेमतूं ॿुधाईंदे ॿुधाईंदे सॼो क़ुरान भरे छॾियो अथई, पर पोइ बि ईअं नथो चवे त को मुंहिंजो थोरो अथव, मुंहिंजो एहसान अथव। एहसान सिर्फ़ु अल्लाह उहो थो ॿुधाए सोणे मुहम्मद रसूलुल्लाह। जे सोणे मुहम्मद खे सुञातो उहो एहसान अथसि। बाक़ी जे नेमतुनि में नज़र कंदे न, खुदा काथे भी आलमन को पुछो मन जो लफ्ज़ जेको आहे सिर्फ हिकड़ी जाइ ते आंदो थे त मां रब जो थोरो, बस बी जाइ ते न। काथे फरमाए अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा। काथे फरमाए फलयंजुरिल इंसानु इला तामिही अन्ना सबबनल माअ सब्बा सुम्मा शककनल अर्ज़ शक्का फअंबतना फीहा हब्बा व इनबा व कज़िबा व ज़ैतूना व नख़लन व हदाइका गुलबा। रब चयो मां रब जो थोरो कोन्हे वको, एहसान कोन्हे वको। इहे अनाज में नज़र कयो हा सभु तव्हां जे लाइ, हर शइ तव्हां जे लाइ। साईं भला एहसान कहिड़ो कई, थोरो कहिड़ो कयो थी, जंहिंजे लाइ तूं रब असांखे मोकिलियो आहे। फरमाए लक़द कुरान फरमाए लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। रब तो फरमाए ओ मोमिनो मां रब जो कोई थोरो कोन्हे। हिकिड़ो एहसान तव जो तव्हां जे नफ़्सनि मां रसूल मोकिलियो थमांव। छड़ो उन्हनि जी ताबेदारी करणु तव्हां जो कमु, उन्हनि जी ग़ुलामी करणु तव्हां जो कमु, जन्नत ॾियणु मां रब जो कमु आहे। छो जो जेका शइ प्यारी हूंदी आहे न, उन प्यारी शइ सां जेको ताल्लुक़ रखे उहा शइ भी प्यारी लगदी है, उहा शइ भी प्यारी लगदी है। हाँ, जहिड़ी शइ भी ताल्लुक़ रखे उन सां उहा शइ, छो जो महबूब जी शइ आहे, महबूब जी। हेॾे नज़र कर भला दुनिया जे इंसाननि जंहिं सुञातो अल्लाह ताला उन्हनि जे लाइ छा थो फरमाए। फरमाए रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह चवे थो जे सोने मुहम्मद
मोहम्मद खे सुञातो जंहिं उन्हनि जी ताबेदारी कई आहे जंहिं उन जे मथां पंहिंजी जान कुर्बान कई आहे जंहिं उन जे मथां पंहिंजा बच्चा कुर्बान करे छॾिया जंहिं उन जे मथां माल कुर्बान करे छॾियो सही भला उन्हनि खे सर्टिफिकेट कहिड़ो मिलियो रब तो फरमाए रज़ी अल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु अल्लाह चयो मां रब त राज़ी थियो मान वरी मां जगह अहिड़ी ॾिनी मान जो मां रब खां राज़ी थी विया छो जो इम्तिहान आहे न सही इम्तिहान इन मदरसे जा भी इम्तिहान थींदा आहिनि पर पोइ इम्तिहान माना उहो वठे मुमतहिन जंहिंखे चइबो आहे मुमतहिन उहो थींदो जेको मौलाना रियाज़ अहमद जो उस्ताद हुजे या को वॾो हुजे या को बुजुर्ग हुजे को अल्लाह वारो माना उस्ताद खां मथे हुजे हाणे सोणे मोहम्मद जो को दुनिया में उस्ताद कोन्हे उस्ताद आहे त ख़ुद खुदा पाणा उन जे शागिर्दनि जो इम्तिहान कीअं थिए इम्तिहान अल्लाह वतो साईं भला पट्टियूं खयई स्लेटा खयई कलम खयई बुक खयई रब छा खई अल्लाह चो न पट्टियूं न कलम न स्लेटा काथे जान काथे बच्चा काथे माल पो सर्टिफिकेट इहो ॾेई छॾियो मां हाणे तव्हां जे मथों भी इम्तिहान हले थो तव्हां जे मथों भी इम्तिहान हले थो जेके उलमा तव्हां खे सॾनि था मां ईअं चवंदुमि त तव्हां उलमा जा जॾहिं हथ मज़बूत कया ख़ुदा जो कसम कामयाबी आहे मां वाइज़न में रोज़ानो ईअं चवंदो आहियां त अदा अल्लाह खां इहा दुआ घुरंदा कयो त रब जॾहिं सोणे मोहम्मद जे इज़त जो मामलो अचे ख़त्मे नबूअत जो मामलो अचे रब तूं असां खां कमु वठ छा असां खां कमु वठ जेकॾहिं तव्हां असां न उथंदासीं चुप करे पंहिंजे बच्चनि सां वेठासीं पंहिंजे दुकाननि ते पंहिंजे घरनि में पोइ ख़ुदा क़ादिर आहे पोइ अल्लाह वरी ॿी मख़लूक खां कमु वठंदो अल्लाह वरी ॿियनि खां कमु वठंदो बाक़ी ईअं न सम्झो जेकॾहिं तव्हां असां सुता पिया हुजऊं त ख़त्मे नबूअत ख़तम थी वेंदी सोणे मोहम्मद जी रिसालत ख़तम थी वेंदी उन जो शान घटिजी वेंदो न इहा दिल में सोच कोई न रखे अल्लाह सोणे मोहम्मद जी रिसालत खे ता क़यामत ताईं बुलंद कयो आहे उन जी ख़त्मे नबूअत खे ता क़यामत ताईं बुलंद कयो आहे जे तव्हां न त ॿिया नारे तकबीर तहफ़्फ़ुज़ ख़त्मे नबूवत ताजदार ख़त्मे नबूवत शाने सहाबा शाने अहले बैत दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए मन सल्ला अलैहि सलातन वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा मर्रा जे एक दफो मां मोहम्मद जे मथों दुरूद पढ़ियो अल्लाह उन जे मथों 10 दफा रहमत तो मोकले वरी भी दिल सां दुरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद दोस्त अगुणे तहां सां ॻाल्हि कई त इंशाअल्लाह तहां जे लाइ मानी भी तैयार आहे मां वरी ईअं चवंदो आहियां त मोमिन जो ढो क़ुरान मां थी वेंदो आहे मोमिन जो ढो असां ॾिठो आहे न वाइज़नि में जलसनि में सुबुह खां वठी पियो क़ुरान पढ़जे मंझंदि ताईं जेकॾहिं न मिलियो त ख़ैर आहे क़ुरान पियो ॿुधजे थो मोमिन जो क़ुरान मां ढो ई ढो सहाबा जो ढो सोणे मोहम्मद जो दीदार हिन दौर में मोमिन जो ढो है कुरान आहे ना कुरान ॿुधंदे कलाक गुज़री त मौलवी त मटजन था कलाक अध कलाक में पर जमात सागी सॼो ॾींहुं पर ईअं यकीन आहे त अॼु अल्लाह असां ते राज़ी आहे अल्लाह असां खे चूंडे पंहिंजे कुरान जी महफ़िल में आंदो आहे ख़ुदा जो कसम आहे इहा रब जी रज़ा अथव कई माण्हू अञा घोटकीअ में फिरंदा हूंदा हज़ारे माण्हू फिरंदा हूंदा भी मुसलमान हूंदा भी कलमे वारा
पर इहा रब जी घुर जो तहां खे काथों काथों चूंडे हिन मदरसे में पुॼायो। हाँ अल्लाह साईं मोमिन जे मथा राज़ी राज़ी हुंदो। तो मां ॻाल्हि पे कई त मोमिन ते एहसान अल्लाह इहो कयो हाणे सुञाण करणु तव्हांजो कमु। सोने मोहम्मद जी सुञाण करणु तव्हांजो कमु। साईं भला सुञाण जो कयूं छा मिलंदो? अल्लाह क़ुरान में फरमाए फताबिऊनी छड़ो जो सोने जी ताबेदारी कयो। साईं भला बंगला मिलंदा, जायूं मिलंदियूं, महलातूं मिलंदियूं, पैसा मिलंदा, डोकड़ मिलंदा, छा मिलंदो? फरमाए नन युहिब्बुकुमुल्लाह रब तव्हां सां मुहब्बत कंदो। पोइ चवंदा आहिनि जंहिंजो रब तंहिंजो सभु। चवणी बि आहे, सिंधीअ में भी चवंदा न त जंहिंजो रब तंहिंजो सभु। पोइ जॾहिं रब थी वञे हाणे हेॾे नज़र कर जे अल्लाह जो थींदे अल्लाह तुंहिंजी ग़ैबी मदद कंदो। जे अल्लाह जो थींदे रब फ़रिश्तनि खे मोकिले बि तोसां गॾु करे छॾींदो। हिकिड़ो अल्लाह वारो शख़्स आहे नेक आबिद आहे जंहिंजी सारी ज़िंदगी ज़बान अल्लाह अल्लाह पे कंदी आहे। अल्लाह अल्लाह करण में मज़ो अथव। कल टोंडी हिकिड़े दोस्त इएं काथे मूंखे ज़हन नथो पवे कि हिकायत इएं ॿुधाई कि हिकिड़े चोर कई चोरी घर में घिरियो जो घर में त खाट हयईं पर पोइ ज़ाल मुड़ुस पाण में ॻाल्हियूं पिया कनि। ज़ाल चयो मुड़ुस खे चए फिलाड़ा न्याणी जवान थी वई आहे के अल्लाह वारे खे ॾे जेको ज़िक्र अज़कार करे। तव्हां असां त मौलविन खां हाफ़िज़नि खां भॼंदा आहियूं इएं न भाउ त इहे मौलवी बुख मरी विया पर अल्लाह जी महिरबानी मानी कढ असां तंग। मौलवी हाफ़िज़ हड़ताल कया थऊं पर ख़त्म नबूवत जे लाइ रस्ता बंद किया अथऊं सोने मोहम्मद जी इज्जत जे लाइ। बाक़ी बुख जे लाइ कॾहिं बि को तालिब काथे हड़ताल न कयो अथऊं। बाक़ी नाराज़ न थी जो हिते नौकरियुनि वारा भी हूंदा ज़रूर। पोइ मास्टर लेक्चरर ऑफिसर वकील पोइ कॾहिं न कॾहिं कारियूं पटियूं ॿधियूं पयूं आहिनि मानियूं टंगियूं पयूं आहिनि। छाहे के बुख अञा वधा अल्लाह जा बाना हिन क़ुरान में अहिड़ी बरकत आहे। अबा मदरसनि में ॾिठो अथव उस्तादनि जी पघार वधि में वधि 6000 7000 8000 इल्ला माशाअल्लाह 10 इल्ला माशाअल्लाह। पर पोइ उन खां पुछा कंदव त चवंदो शुक्र आहे। पोइ जे शुक्र कयो रब चवंदो पोइ अञा वधायांसि। असां ॾिठो आहे त इहे 8000 वारी पघार वारे खां मास्टर जंहिंजी लख रुपयो पघार हूंदी 25 खां पोइ ईंदा अथनि चए 500 अथव ॾियो त पहिरीं ते ॾींदासीं। ईअं इहा बरकत का मौली साहब जी नाहे, इहा का हाफ़िज़ जी नाहे, इहा का पीर जी नाहे, इहा बरकत हिन क़ुरान जी। तो मां ॻाल्हि पे कई त हुन चयो त कंहिं अल्लाह वारे खे ॾियूं। पोइ चोर चयो भेड़ा शादी कया वियो वञी फेरो ॾेई वञी मस्जिद में वेठे अल्लाह 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 करणु शुरू करे ॾिनई। हाणे साईं आयो उहो बि सुबुह थियो निमाज़ ते निमाज़ पढ़जी वई तालिब निकिरी विया पेशमाम निकिरी वियो जमात निकिरी वई। हे अञा वेठो तो अल्लाह अल्लाह करे अल्लाह अल्लाह करे। हिन चयो त भेणा हिन जहिड़ो को अल्लाह वारो कोई कोन्हे को। हिन खे धूणो ॾेई चई ॻाल्हि ॿुध तूं वॾो बुज़ुर्ग थो लॻे अल्लाह अल्लाह पियो करे थो मुंहिंजी न्याणी वेठी आहे उन सां शादी। चई चाचा ॻाल्हि ॿुध आयो में इन जे लाइ पर हाणे अल्लाह अल्लाह कंदे तार डायरेक्ट रब सां लॻी वई आहे। हाणे उहो मूंखे मज़ो अची वियो आहे छॾे ॾे त मां अल्लाह सां ॻाल्हायां। अल्लाह अल्लाह चवण में एॾो मज़ो आहे। तो मां ॻाल्हि पे कई अल्लाह वारो शख्स कमरे में बंद आहे बादशाह रात जो सैर सफ़र कंदे घोड़नि ते सफ़र। अॻे बादशाह घोड़नि ते सफ़र कंदा हुआ हाणे निकिरनि त ख़बर पवे न। हाणे हिकु त पहिरियों त घोटकी बंदि कराईंदा शाहे बाबा चे मिनिस्टर तो अचे
अरे बा मिनिस्टर तो अचे शक्ल फिरियल अथसि छा वधीक नथो चवां मां बादशाह तो अचे शक्ल फिरियल अथसि जो अवाम खे लिकायो था इहो अवाम खे ॾिसे त सही न त कहिड़ी हालत में आहे रेड़ियूं बंदि धंधा बंदि दुकान बंदि कारोबार बंदि बाबा घरनि मां न निकिरो छो चे बादशाह पियो अचे अॻे घोड़नि ते हलंदे हलंदे रात जो तूफान आयो बरसात वसी के काने हलिया विया बादशाह जी धीअ जवान बालग आकिल हसीनो जमील हिकड़े अल्लाह वारे जे कमरे में आई शैतान दुश्मन नफ्स दुश्मन आहे हिन के शैतान थारो हयो ओ निभागा हेड़ी शे कमरे में आई आहे अज भी बुराई न कंदे त कदे कंदे हिन चयो बियो त कोई कोने पर रब त मौजूद आ रब त मासा गॾु आहे छो जो अल्लाह ताला सोने मुहम्मद रसूलुल्लाह के फरमायो ओ सोना मुजा बाला जदे तोखो मां रब जे लाए पुछा कर त रब काथे आ चे जाए वईवा सालका इबादी अन्नी फइन्नी करीब चे जाए त तमाम करीब आहे साईं भला केतिरो वेझो आ के जबल ते वञी दाहू कयूं के पहाड़ ते वञी रड़ियूं कयूं काथे सॼो फरमायो नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह चवे मां साजे रगन खां वेझो आया सही भला ज़बान सां सॼऊं तॾहिं ॿुधंदो आहे न फरमाए इन्नहू अलीमुम बिज़ात सुदूर अल्लाह चवे मां सीने जे राज़नि खे बि ॼाणींदो आहियां छो जो छड़ो ज़बान सां अल्लाह ॿुधे त गूंगन जी केरु ॿुधे ज़बान सां छड़ो अल्लाह ॿुधे त गूंगन जी मालूम थियो त सीने जा राज़ छड़ो इरादो कर त ख़ुदा ॿुधे इरादो कर त ख़ुदा ॿुधे अचे तो उन अल्लाह वारी तालिबुल इल्म छो जो तालिबुल इल्म खे ख़ौफ़ ख़ुदा हूंदो आहे उनखे ख़बर आहे त अल्लाह एतिरो वेझो आहे आम माण्हुनि त अल्लाह खे एॾो विसारे छॾियो आहे जो गुनाह कंदे को ईअं चिचड़ चक बि नथो विझे त ख़ुदा बि को आहे असां सां मां चवंदो आहियां जॾहिं गुनाह ते तूं हाकिम थिए गुनाह जो इरादो थिए पोइ इहो इरादो त कर त अल्लाह आहे या न आहे अल्लाह मूंसां गॾु आहे या न आहे तो हिनखे शैतान धाड़ो नफ्स भी दुश्मन शैतान भी दुश्मन जेड़े हेड़ी शे कमरे में आई अज भी बुराई न कंदे हिन सोचींदे वडो बेताब थियो हिन चयो भला हीअं थो कया ॾियो ॿरे थो इन ते आंगुर रखां थो जे इहा बाहि सही वियमि त पोइ जहन्नम खे बि आव कंदुमि अञा जो आंगुर रखे त सड़ियसि तोबा करे सुम्ही पियो वरी ॿी आंगुर रखे वरी तोबा करे सुम्ही पियो वरी टी आंगुर हलंदे हलंदे सारी रात पंजई आंगुरियूं साड़ी दे वक्त गुजारी लेकिन बुराई न कई बची खौफ खुदा सुबह जो टाइम वजीर गोलींदे आया बादशाह ज़ादी के त बंगले में वठी वया बादशाह के जो सही हिन के जीरो छड़नो नाहे छो जो हिन बादशाह ज़ादी सा रात गुजारिया हिन के फांसीअ ते लटकाइणो आहे अचे तो उन अल्लाह वारे के वारन को वतो के जगन को वतो के बहन को वतो वेचारे के गलियूं पिया वञन बादशाह ज़ादी जी नजर पैजी वही पीड़े चवराए मोकिले अब्बा इन के 2 मिनट छॾ त सयूं मां ॻाल्हायास त तू रात करे छा पियो अञा जो कमरे में बंद कयो वज़ीर ॿाहिरों ॿुधन था त ॾिसूं त सयूं त छा हवाला उहा बादशाह ज़ादी रोई करे चवे थी ओ दाओ भाउ वञे त तो दुख जे मथो दुख आहे
जेको इहो दुख भी आहे त तू रात करे छा पियो रोई करे चवे तो अदियो भेण तू मुझे कमरे में आई तू मुझे बिस्तरे ते आई शैतान थारा हया नस थारा हया मां चयम त ॿियो त कोने पर रब त मौजूद आहे मां सारी रात 5 आंगुरियूं साड़ी ते वक्त गुजारियो लेकिन बुराई न कई आहे वजीरन बुधो बादशाह के जो सही मुबारक गाली भी आहे हे त को वडो अल्लाह वारो आहे बादशाह घुराए करे निड़ ते चुमी दई सा थो चवे ओ अल्लाह जा बाला तू रब जो हया कयो थी रब जी लज कई थी हाणे हेडे आ जे न्याणी तो सा रात गुजारी आ त शादी भी कराए छजाए रब जो घर भी ठहराए जाए बैठो इबादत कर मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू जेको रब जो थींदो रब उन जो थी वेंदो आहे को अल्लाह जो थी त ॾिसे न अल्लाह जो को थी त ॾिसे न खुदा जो कसम मदद ही मदद पर पोइ माण्हू चवंदा आहिनि असां नमाज पढ़ूं भी फायदो दुनिया में मिले कुरान पढ़ूं भी फायदो दुनिया में मिले असां जा आलिम भी माइट गुलजार अहमद कादी वेठा दुरूद शरीफ पढ़ो बंदास जे कने असां नमाज पढ़दासे न ओ जी असां जा मौलवी साहब बुजुर्ग गादी नशीन तकरीबन हाणे तावीज़न जे लिहाज सा कोशिश कंदा आहिनि बाबा हे तावीज़ थी 40 जहाड़ा नमाज पढ़ जाए 40 जहाड़ा बा जमात नमाज पढ़ छो जो हदीस आ मुझे पैगंबर जी जे बा जमात 40 जहाड़ा नमाज 5 वक्त पढ़ी खुदा नाराज न थेस उनके शैतान गुमराह न कंदो उनके शैतान गुमराह न कंदो पर पोइ वरी असां छा कंदा 40 जहाड़ा नमाज पढ़ी उन खां बाद वरी पोइ ईंदा हूं मौल साहब ने साईं फायदो न पियो पोइ नमाज न पढ़ा फायदो न पियो मौली साहब भी कोशिश त वडी था कन रड़ियूं पिया था कन खुदा जो कसम आ तो अल्लाह जा बाना रब के सुञाणो बेली रब के सुञाणो जे रब तहा असा के पैदा करे वरी इज्जत वारो करे वरी सोने मोहम्मद रसूलुल्लाह जेड़ो सरदार दिनो खातमुल अंबिया जे जो लक़ब है अल्लाह मुसलमान इन थोरे के दिसी रब जो सजदो करे खुदा जो कसम तभी रब जो थोरो न लाए सके मानू के काउंसलर तो बनायो वने न त पो ये घर भाती भी विसरी ता वने जेकने को ओहदड़ो मिली वने त घर भाती भी पर सोने मोहम्मद जा ओहदा त दिसो खातमुन नबीन ला नबी आबादी हां सही अना सय्यद वल्द आदम मा सजी आदम जो औलाद जो सरदार अना खातमुन नबीन मा आखिरी नबी ला नबी आबादी मखा बाद नबी भी कोने को पो भी दिसेस सजी रात सिर सजदे में सजी रात सिर सजदे में आ हदीस में चेतो अम्मा आयशा पुछाती करे अल्लाह जा रसूल जड़े खातमुन नबीन भी आयो ता का बाद नबी भी कोने को ता इमामुल अंबिया भी आयो ता के एडा लक़ब भी मिली व्या पो ता भला एडी इबादत तो छोथा कयो पान फरमायो मुर्की करे ओ आयशा जड़े चवे भी अथी माते रब एडा एहसान कया मां यतीम ते रब एडा थोड़ा करे छड़िया पो मां रब जो थोरो किया लाया हे त हिक जहाड़ो की बजहाड़ा मां सारी जिंदगी सजदे में पियो हो जा तभी रब जो थोरो न लाए तभी रब जो थोरो न लाए सगा तहां असा के अल्लाह हिक त इंसान जानवर करे या भी मर्जी है हिक त इंसान कई पर इंसान करे वरी सोने मोहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती पढ़ाई केडी खुश नसीबी आ अन्या सुञाणप न है तहां पाण तो सुञाणप न था क्यों पर आलम तहां के शिकिन था अचो सोने मोहम्मद जी इज्जत खातर बेली रोडन ते अचो पांजे घर छडियो पो भी चौ था त असा जो छा पो भी चौ था असा जो छा आओ मां इने चौंदो आया उलमा को बुधो तव न त एकड़ा ट्रे टोला अल्लाह चो त शंशराचर मछी न मारियो एकड़न झलियो खबरदार
इम्तिहान तव मता अल्लाह जो अज़ाब अचेव हिकड़न वरी चयो जी अजो को मुसलमान कंदो आ त असा जो केड़ो कम हर का बकरी पांजे फाहे टंगबी सही सराजो तमा लफ्ज़ अजो को मुसलमान थो चवे दीन जे मामले में सही असा जो शा हर को पान जाने खुदा जो कसम उलमा वेठा तव जेके मच्छी मारियो जे चयो असा जो शा चंद ॾींहनि खां बाद खुदा उन्हनि खे भोलो ऐं बांदर करे बची उहे विया जंहिं झलियुनि मुड़ो हे मता रब जो अज़ाब हुजेव उन्हनि जो ॾिठो तड़े ख़ामोशी थी वई आहे भित खां ॾिसो त ॾिठऊं त अखियुनि में ॻोढ़ा पिया हलनि भोला ऐं बांदर रे आलिम रड़ियूं था कनि त इन शक्ल खां बचो ईअं न समझो त असांखे अल्लाह शरियूं थो अचे मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम जेको जैसा तशबीह रखंदो क़यामत जे जहारे उन सां थी उथंदो जे अॻियनि क़ौमनि वारो तो में अफ़ाल रहियो जे कॾहिं मरण वक़्तु तुंहिंजी शक्ल न फिरी त कब्र में खुदा फेराईंदी जे कब्र में न फिरी त क़यामत में खुदा उन्हनि सां करे उथारी इन्हें न समझ हे त सोने मोहम्मद जी दुआ जो असर आ त अल्लाह मुझे उम्मत जे कौमन जो कौमू तबाह न कजाए मुझे उम्मत के ज़ेरो ज़बर न कजाए तो इन्हें न समझो त मां बची हुआ मां सही आजाद आ न खुदा छड़ियो थो अचे आजाद आहियां खुदा मुते अज़ाब न कयो आ मां त चेबो गुनाहगार न आहियां न पर इन्हें यकीन रखो हज़रत सही हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जे वक्त जी गाल तो बुधायाव ओ हिन कुरान को जेको परे होयो जेके मानू कुरान को झलन वथा हां हज़रत सही हमादुल्लाह जे वक्त में एकड़ो खलीफो कब्रिस्तान में टपियो अब रास्ता ठाईंदा हूं न कब्रिस्तान में रास्ता ठाईंदा हूं सोलो गोठ दे परयो को विचों भी आव कंदासी वो एकड़ो खलीफो साईं जन जो शाम जो टाइम प्रेपारिया सिज ॾिठई त 30-40 माण्हू बीठा आहिनि पर मायूस हाल खलीफे पुछा कई अब ॾियो ख़बर भला जनाज़े लाइ बीठा हो जनाज़ो पढ़ाइणो आहे चेसई जनाज़ो सुबुह पढ़ी आया सुबुह चेपो के 10 कब्रां खयूं हन 11 खणूं था जॾहिं मैयत भिक सां आणियूं था त कब्र धुड़ी किरी थी वो बुजुर्गन जी जेको सो खिलाफत हुई उन जा मुरीद हा उन चो त भला हलो मैयत त ॾेखारियो अञा जो मैयत जो कफन परे कन त सूअर जी शक्ल बंद करे खॾ खणी पूरियो हिन जे घरों पुछा कयूं त हिन जो कम केड़ो जे हिन जो कम इहो जो आलमन के गारियो दीदो हिन जो कम इहो त चवंदो हो त छा रखियो तव कुरान में छा रखियो तव नमाज में छा रखियो तव मस्जिद में खुदा उन के मरण को बाद भी सूअर जी शक्ल करे छॾी कादिर डाढो वा मां ता के फख्र सा तो चवा त सोने मोहम्मद जा उम्मती आयो कुछ सुञाणो जरे आलिम तवा के सॾु कन खुदा जो कसम लबैक चई उथण तवा जो कम आहे मदद खुदा कंदो मदद केर कंदो खुदा कंदो जे कदे न त तहां जी मर्जी बेली झंग जे जानवरन सोने मोहम्मद के सुञातो न सुञातो आ त तहां न सुञातो आ अचे तो सोनो मोहम्मद रसूलुल्लाह रस्ते सां वञन पिया हिकड़ो बदोही मिलियो बुरो क्यों 5 मिनट हां मुझो बिरादर हजरत मौलाना भाऊ गुलाम मुस्तफा साहब ता जे सामू आ इंशाअल्लाह यो मां ता के अगुणे भी चयो त यो शाम ताई हे कुरान जो दर्स पियो हलंदो इने न समझो तो छड़ो कुरान मुंडो मानी भी मिलदव सयूं मां गाल पे कई बदोही मिलियो झंगलिया थेले में गो खणी आयो सोने मोहम्मद रसूलुल्लाह के चवे तो ओ मोहम्मद सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन थेले में शाहे चे उछ जो जानी दर अल्लाह वा माके केड़ी खबर आहे
छो जो लिल्लाहि गैब समावात वल अर्ज़ अल्लाह चवे आसमान ज़मीन जे कुछ जो जानी दड़वा अल्लाह आया वो बदोही चवे तो इन थेले में गोहा हिन खे छड्या तो जे तुझे चवण ते मोटी आई त पो मां भी तो ईमान आणिया पाण फरमायो छॾेसि अञा जो छॾे गोह झंग जो मुंह कयो सोणे मोहम्मद सॾु कयो इरजे या सब ओ गोहन ता गोह हिक विख अॻिते न हली हिक कदम अॻिते न हली आ अल्लाह उनखे ज़बान भी ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी आ गोह मोटी करे छा थी चवंदी अचे ला शरीक लक लब्बैक सोने मोहम्मद जे सामू आई सोनो तो फरमाए हल तारिफनी माखे सुञाणे थी वा केर आया गोह जवाब ॾिनो ओ सोना मोहम्मद छड़ो मान सारे झंग जे जानवरन खे पतो आ त तू सोनो मोहम्मद आहे अल्लाह सही तव्हां असांजे ईमान खे मज़बूत रखे अल्लाह से तवा असांखे सोने मोहम्मद जी ताबेदारी नसीब अता फरमाए मुझो बिरादर मोहतरम हाजी गुलजार अहमद चन्नो उन जे हुक्म सां ये तहां सां जी पहरी मुलाकात इंशाअल्लाह इन मुलाकात के गंढण वारो हे रब जो कुरान आ जे हिते गॾु आहियूं इंशाअल्लाह जन्नत में भी गॾु